मुख़्तलिफ़ मसइलनि ख़िलाफ़ SUP ऐं शहरनि पारां एहतजाज कयो वियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे असद शहर। सिंध यूनाइटेड पार्टी तरफां ज़िले मीरपुर जे अॻुवाणनि मसूद वसाण मंदूर मेमण ऐं ॿियनि तरफां जेको आहे सो हितां खां सिंधड़ी चौक खां सिंधड़ी प्रेस क्लब ताईं जेका रैली कढी वई आहे, उन रैली जो मक़सदु आहे त सिंधड़ी तालुके में गुज़िरियल 5 महीननि खां जेको बरसाती पाणी इंतज़ामी न आयल इहे सबबु बीठो आहे, जंहिंजो निकाल न आहे थी सघियो। उन सां गॾोगॾु जेको आहे हिते मंशात जो आज़ार वधी वियो आहे, रोड रस्ता जेके आहिनि से उहे तबाह हाल आहिनि। उन खां सवाइ हिते जेका असां महांगाई जेका असां चोट चढ़ी वई आहे, इंतिज़ामिया हुन ते को किरदारु अदा न करे रही आहे। उन सां गॾोगॾु हिननि जो इहो बि मुतालबो आहे त हिते जी जेका तालीम आहे उहा तबाह थी रही आहे। अचो त हिननि सां ॻाल्हायूं, हिननि जो छा चवणु आहे। 24 जुलाई 2020 खां वठी अञा 4-4, 3-3 फुट मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी जमा आहे ऐं उनजो वजह इहा ई आहे त बग़ैर थाबंदी जेका तरक़ी थी आहे ऐं उन करे माण्हू ही ॿुढा पिया आहिनि। इंतिज़ामी नाअहली जी हद इहा आहे त सिर्फ़ु हिकिड़े इलाइक़े मां कढी पाणी वरी ॿिए के ग़रीब जे पासे में छॾे था ॾियनि। हिकु टाइम न्यूज़ में हींअर ख़बर लॻल हुई त हिते अटो जेको कणिक जेका आहे उहा हुई रखियलु त हुई, पर अन्न ख़राबु थी वियो आहे, कणिक ख़राबु थी वई आहे ऐं हुन में के चूहा खाई विया आहिनि कणिक। ही कहिड़ा चूहा आहिनि जेका ही सॼी कणिक सभु जेके भांडा खाई सभु भांडा ख़ाली करे विया हलिया ऐं उहे चूहा ॿुआ के 4 पेरनि वारा कोन, 2 पेरनि वारा चूहा आहिनि। उन्हनि खे पाणी शायदि चूंडियो आहे, उहा सॼी कणिक खाई जेके हाणे हुन में अन्न जी जॻह ते मिटी भरे छॾी अथनि। हिते जो जेको वज़ीर ख़ुराक आहे सिंध जो, सो असांजो मक़ामी माण्हू आहे ऐं उन जेको कणिक खुर्द बुर्द कराई आहे। ऐं हाणे वरी हैरत जोगी ॻाल्हि इहा आहे त नई रिपोर्ट इहा आई आहे त असांजी कणिक जेको सो कुआ खाई विया आहिनि। इहे कहिड़ा कुआ आहिनि? इहे नथा सुञाणो असां, इहे ज़रदारी माफ़िया जेका हिनसा फ़रोश, तव्हांखे मंशियात फ़रोश ऐं उन्हनि जी सरपरस्ती ख़ुदि पुलिस करे रही आहे या सियासी माण्हू करे रहिया आहिनि। असां वटि अहिड़ा सबूत मौजूदु आहिनि। गॾु थियण जो मक़सदु आहे उहो इहो आहे त पाणीअ जा जेके कुदरती लंघ आहिनि, जेके हिते जे बाअसर माण्हुनि ग़रीब मिसकिन माण्हुनि खे बोड़ाए ऐं उन्हनि खे तबाह ऐं बर्बादु करे जेके माण्हू अॼु बि पाणी हेठि आहिनि, त हिते इहे माण्हू जेके आहिनि से पाणीअ मां नथा निकिरी सघनि त अटो किथां वठंदा। ऐं मंशियात जो हिते वॾो ज़ुल्म आहे। ऐं पाणी खां अलावा जेको आहे हिते जेको असांजो नंढो मिसकिन ग़रीब जेको बि तबिको आहे ऐं उन्हनि जा जेके बि नंढा ॿार आहिनि उहे तालीम खां अलावा मंशियात जे पुठियां लॻल आहिनि। असांजे पाणी जा फितरी लंघ बहाल कया वञनि, जिन ते बाअसर ऐं ॾाढनि धुरनि जो कब्ज़ो आहे, जिन खे बाक़ाइदे प्लानिंग ऐं प्री प्लानिंग सां जो मिसकिन माण्हुनि खे ॿोड़ियो वियो आहे। इंक्रोचमेंट मीरपुर में आहे ऐं ख़तमु फुलाडियूं शहर खे कयो पियो वञे, ख़तमु हिंगोरनो खे कयो पियो वञे, ख़तमु सिंधड़ी खे कयो पियो वञे। उते कहिड़ा आहिनि चांवर 10 रुपया 20 रुपया प्लेट जेके हलाइनि था, जेके केबिन ते वेठा आहिनि, जेके नंढड़ो फ्रूट शॉप्स हलाइनि था, उन्हनि जा जेके से कारोबारी सिस्टम ख़तमु कया पिया वञनि। मुंहिंजो नुक़्तो आहे उहो आहे अटे जी महांगाई। ॿिए हंधि अटो ॿियनि सूबनि में जेको आहे 1600-1700 रुपया मण आहे, हिते 2700 रुपया मण आहे। ऐं ॿियो हितां जो जेको बरसाती पाणी आहे 4 महीननि खां सिंधड़ी तालुके में सॼा वॾा ॻोठ ॿुॾा पिया आहिनि, माण्हू फ़सुलु न पोखे सघिया आहिनि, लखें करोड़ रुपए जा नुक़सान थिया आहिनि ग़रीब माण्हुनि जा, जेके ज़मीनदार आहिनि उन्हनि जा। सिंधड़ी तालुके में मंशियात फुरजी विखिरजी आहे विकामे पई, नंढो वॾो गुटको मैनपुरी चरस अफ़ीम जा जिथे किथे अॾा लॻा पिया आहिनि, पुलिस जी सरपरस्तीअ में मंशियात हले पई, उनखे बंदि करायो वञे ऐं हितां जेको पाणीअ जो फितरी लंघ आहे उनखे बहाल करायो। तव्हां हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त पाणीअ जा जेके कुदरती लंघ आहिनि उहे खोलिया वञनि, जेका मंशात आहे उहा बंदि कराई वञे, जेके हिते जो इंफ्रास्ट्रक्चर तबाह आहे उनखे बहाल कयो वञे, महांगाई ते कंट्रोल कयो वञे। असद शहर, टाइम न्यूज़।